नाज़रीन तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कोटड़ीअ में 17 वरह जी 7 क्लास जी शागिर्दियाणी मदिया नूर मदरसे वेंदे रस्ते मां मुबैना तौर अगवा थी वई आहे। सदस्य पीउ जो चवणु आहे त नारी मदरसे वञी रही हुई त हिकु रक्षा में हिकु औरत 3 मर्द लही नारी खे ज़बरदस्ती रक्षा में विझी अगवा करे विया आहिनि। तव्हांखे ॿीहर अपडेट ॾियूं पिया त कोटड़ीअ में 17 वरह जी 7 क्लास जी शागिर्दियाणी मदिया नूर मदरसे वेंदे रस्ते मां मुबैना तौर अगवा थी वई आहे। संदसि पीउ जो चवणु आहे त नारी मदरसे वञी रही हुई त हिकु रक्षा में हिकु औरत 3 मर्द लही नारीअ खे ज़बरदस्ती रक्षा में विझी अगवा करे विया आहिनि। असां वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे कोटड़ीअ मां SS न्यूज़ जे रिपोर्टर दीदार मल्ला सां। जी दीदार, अपडेट कजो, छा तफ़सील आहिनि? वाक़ियो कीअं पेश आयो आहे? जी कोटड़ी साइड खानज़दा कॉलोनी वासी 17 वरनि जी 7 क्लास जी शागिर्दियाणी मदिया नूर मदरसे वेंदे रस्ते मां मुबैना तौर अगवा थी वई। नारी जे अगवा जी रिपोर्ट पीउ अमीरुद्दीन शेख जी फरियाद ते हिकु औरत समेत 3 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कराई वई आहे। दाख़िल रिपोर्ट में फरियादी ॼाणायो आहे त नारी मदरसे वञी रही हुई त हिकु रक्षा में हिकु औरत 3 मर्द लही आया नारी खे ज़बरदस्ती रक्षा में विझी अगवा करे विया आहिनि ऐं समूरे जवाबदारनि जे मुंहं ते बुट ॿधल हुई। नारी जे वारसनि आला हुकूम खे नारी जी बाज़ियाबी लाइ मदद जी अपील कई आहे। जी।